नौकरी मिली आ सस के छो न बुधाई। हेलो सस छाला खुश आ? हाँ बा खैर आ खुश तू बुधा खुश आ? मां खैर रे वाल मारी माई बारन जो खुश वेठान। हाँ बा खुश त आहिन पर मां तवा बेजार थी पया हिकड़ी जड़ी घर में। तुझे पुट 100 रुपया रोज खयूं वने तुझे धीअरा भई 50 खयूं वनन मां त ची फाथी आ बा। मुझे पुट हिकड़ो कमाइण वारो मां काडो जी पूरी करे काडो जी क्या बा। सस तू परेशान न थी माके नौकरी मिलंदी हाणे बस 15-10 ॾींहं जी ॻाल्हि आ। पगार ॼाण मिली चवांदो बस ये माई बार सुधो वठी न घर पंहिंजे बस न। अब कल दी तुझी माई बीमार थी पई 1000 रुपया उन ते लाए आई हां। मां पुछाए के आ तो चो जो मां जाल मुड़स पाण में जड़ो थींदो आ तू हर भरू खाए हली वई है ये थोड़ी हुंदो आ हाणे पाण खबर पई दी न घणे में सो आ। मां तो के इन दी लाए पुट परणाई है जा तो के चई थकी बोनी माला चई त माके दिए प्यारी आ का ये खबर पई न तो के चंदो आ तो बट कर पाण में ठक ना तू पाण सोच भला माउ के पाली देवा। यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें और साथ वाले बेल आइकन पर जरूर क्लिक करें ताकि हर आने वाले वीडियोस आप जल्द हासिल करें।